सिंध वतन सिंधी क़ौम जी अमानत है। सिंध सिंधी क़ौम जी आहे। ॿी कंहिं बि क़ौम खे कंहिं ग्रुप खे क़बूल न कंदासीं। वाज़े तरह सां नज़र अचे वियो आहे त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी क़ौम जो हिसो आहिनि। पर हीअ अॼु बि कराची हमारा शहर है, अंदरूनी सिंध। कराची सिंध जो दिल है। कराची सिंध जो कंध है। कराची असां सिंधियुनि जी आहे। असांखे पंहिंजे तारीख़ी सरज़मीन जी दावा ऐं मालिकी तां दुनिया जी का बि ताक़त दस्तबरदार नथी कराए सघे। क्या के इलाके में असांजो ही जो बि असांजो आहे, ही जो बि असांजो आहे। सिंध गिदड़नि नाहे खाधी। ही जेके सूर्य सिंध जा पुट, जेके साईं जीएम सैयद जिन खे न थियणी अदम तशद्दुद जी सोगो कयो आहे, इहे जेकॾहिं ॿार मशीनी पिया त पोइ दुनिया जी का बि ताक़त हिननि जा रफ़्तार न रोके सघंदी।